अहम ख़बर अव्हांखे ॾियूं। इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त बिजली जी लोड शेडिंग सबब शहरनि जी ज़िंदगी अज़ाब बणिजी वई आहे। सूबाई वज़ीर चयो त लोड शेडिंग जो मसइलो हल थियणु घुरिजे। कंहिं इलेक्ट्रिक जा मसइला नवां न आहिनि। संदन चवणु हो त कंहिं इलेक्ट्रिक जो मैन पावर बि घटि कयो वियो आहे। इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो चवणु हुयो त ही इदारो शहर मां कमाए रहियो आहे, उनखे शहर ते ख़र्च बि करणु घुरिजे। एक भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कंदा हलूं। इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो चवणु आहे त बिजली जी लोड शेडिंग सबब शहरनि जी ज़िंदगी अज़ाब बणिजी वई आहे। सूबाई वज़ीर चयो त लोड शेडिंग जो मसइलो हल थियणु घुरिजे। कंहिं इलेक्ट्रिक जा मसइला नवां न आहिनि। संदसि चवणु हो त कंहिं इलेक्ट्रिक जो मैन पावर बि घटि कयो वियो आहे। इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो चवणु हुयो त ही इदारो शहर मां कमाए रहियो आहे, उनखे शहर ते ई ख़र्च करणु घुरिजे। शीनासिनवा के आगाह कई पिया। इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो चवणु हुयो त बिजली जी लोड शेडिंग सबब शहरनि जी ज़िंदगी अज़ाब बणिजी वई आहे। इन ई हवाले सां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर कराची खां शब्बीर लाशारी लाइन ते मौजूद आहे। जी शब्बीर, आगाह कजो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम लोड शेडिंग जे हवाले सां बयान ॾिनो आहे। अव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो चवणु आहे त बिजली जी लोड शेडिंग सबब आवाम जो जीअण जंजाल बणिजी वियो आहे। शर्जील इनाम मेमून चयो आहे कि इलेक्ट्रिक जी हठधर्मी सबब कराची शहर में जेको आहे 18 खां 20 कलाक लोड शेडिंग सबब शहरी सख़्त परेशान आहिनि। होॾां हेस्को ऐं सेप्को जी हठधर्मी सबब जेके बहिराई वारा इलाइक़ा आहिनि उते बि जेको आहे 20 कलाक बिजली बंदि आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो चवणो हो त वफ़ाक़ी सरकार फौरी तौर ते के इलेक्ट्रिक हेस्को सेप्को सां ॻाल्हाए ऐं बिजली वारो जेको मामिलो आहे उहो जल्दी हल करे, छाकाणि त आवाम जो हिन गर्मी में जीअं जंजाल थी वियो आहे। बिजली न हुजण जे करे पाणी समेत ॿिया जेके आहिनि उहे इशूज़ थी रहिया आहिनि ऐं फौरी तौर ते वफ़ाक़ी सरकार खे चयो आहे कि इलेक्ट्रिक ऐं हेस्को सेप्को सां ॻाल्हाए बिजली लोड शेडिंग वारो मसइलो हल करायो वञे। जी ठीकु आहे शबीर, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।